अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर ॾिसी रहिया आहियो सिंधी साश्वी चैनल। महिरबानी करे जे दोस्त वटि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे थियल त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे। नाज़रीन हिन वीडियो में आऊं तव्हांखे किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मोलई जे हिकु नए बहितरीन एल्बम जे बारे में ॿुधाईंदुसि। उन खां पहिरीं अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, उन सां गॾोगॾु चैनल के सब्सक्राइब करियो। नाज़रीन किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मोलई जो एक नओं बेहतरीन एल्बम अल्लाह साईं पैदा प्यार कई जेको रिलीज़ थी चुको आहे। नाज़रीन एक भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मोलई जो एक नओं बेहतरीन एल्बम अल्लाह साईं पैदा प्यार कई जेको रिलीज़ थी चुको आहे। जे अगर तव्हां इन नए एल्बम के ॿुधण चाहियो था त उन जो लिंक मुझे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, जिते तव्हां हिन नए एल्बम के ॿुधी सघो था। जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब ना कयो त महिरबानी करे चैनल के सब्सक्राइब करे छॾियो, उन सां गॾोगॾु बेल आइकन के बि दॿाए छॾियो त जीअं हर नए गाने ऐं ख़बरनि जो अपडेट अव्हां वटि जल्दी पहुची सघे। महिरबानी।